जेकबाबाद जे सदर थाणे जी हद मोहल्ला करीमाबाद वासी गुम थी वियल सैयद मुनवर अली शाह जो लाश हथायो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जेकाबाद जे सदर थाणे जी हद आहे जंहिंमें करीमाबाद वारो जेको इलाइक़ो आहे उतां जेको आहे त 13 ॾींहंनि खां नौजवान जंहिंमें हुयो सैयद मुनवर अली शाह, हू जेको आहे त गुम थियो हुयो। उन जा जेके वारिस हुया उन्हनि ॾाढा जेका आहे त उन्हनि ॻोल्हा कई हुई। उन्हनि खे जेको शक हुयो त को इनखे खणी वियो आहे। उन लाइ जेको उन्हनि मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको उन्हनि रोडनि ते उन्हनि एहतजाज कयो हुयो, उन्हनि जेको आहे धरणा हया हुया। अॼु जेको आहे त घुंगनि वारो जेको स्कूल आहे उन मां जेको आहे त नौजवान सैयद मुनवर अली शाह जो जेको लाश आहे उहो जेको आहे त मिलियो आहे। जंहिंमें जेको आहे वारिस जेके उन जा आहिनि उहे जेके उते पहुची करे जेको उन्हनि लाश जी जेका उन्हनि सुञाणप कई आहे त हीअ असांजो जेको नौजवान गुम थियो हुयो उहो हुयो। जॾहिं होॾां जेको आहे त ॿुधायो पियो वञे त नौजवान जेको आहे त बिजली जी जेके तारूं आहिनि उन में जेको आहे उनखे करण लॻण जे करे जेको आहे त हू नौजवान जेको आहे सड़ी जेको आहे फौत जंहिंमें थी वियो आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।